अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। सभ खां पहिरीं जिन दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो उन्हनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि। दोस्तो अॼु राति तक़रीबन 4 बजे खां जीअं मुख़्तलिफ़ हंधनि ते सिंध जे अंदरि जेको आहे जे 9 ॾींहं बबरलो धरणे खे ऐं सिंध जे पाणी जो चोरी करण ख़िलाफ़ु 8-9 महीना थी विया आहिनि सिंध जे अंदरि जेको सियासी जदोजहद हले पई। कंध कोर्ट वटि जेको टूल प्लाज़ा वटि धरणो हो, उन ते राति तक़रीबन 3 खां 4 बजे ताईं पुलिस जेको का कयो कैंप ते लठबाज़ी कई ऐं उन्हनि ते तशदुद कयो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं जेको आहे फायरिंग कई वई, आंसू गैस इस्तेमालु कया विया। जंहिंखां पोइ इहा इतला जीअं ई बबरलो वटि जेको धरणो लॻल हो, उन्हनि जे वकीलनि खे इतला मिलियो त बबरलो वटि धरण में जेके वकील मौजूदु आहे अमर नवाज़ वड़ा जे समेत इहे समूरा फौरी तौर अची विया। उन्हनि जेको आहे उन वाक़े जी मज़म्मत कई ऐं सभिनी वकीलनि खे अमर नवाज़ वड़ा जे माण्हुनि खे अपील कई त सभई माण्हू हिन एहतजाज में शरीक थियनि। पुलिस गर्दी थिए पई ऐं पुलिस लाठी चार्ज करे पई। उनखां पोइ बबरलो वटि बि जेको आहे वॾे अंग में नफ़री पहुची वई, बख़्तरबंद गाॾियूं पहुची वियूं पुलिस जूं। उहे जेको कोशिशि कनि पियूं बबरलो धरणो जेको ख़तमु कराइण जे लाइ, पर जीअं ई जेको कंधकोट में जेको धरणो लॻो, उन धरणे ते जेकी लठबाज़ी थी, लठबाज़ी खां पोइ बबरलो वटि माण्हू जेको आहे न हींअर वॾे अंग में हुते पहुची विया आहिनि। वसंत थरी समेत जेको अमर नवाज़ वड़ाइच ऐं आसपास जा माण्हू जेके तमामु वॾी तइदाद में पहुची विया आहिनि। कंधकोट में जेको धरणो हो उते जेको माण्हुनि मज़ामत कई आहे, पुलिस सां चकरियूं थियूं ऐं माण्हुनि ते लठबाज़ी थी, वकीलनि ते लठबाज़ी थी। उनखां पोइ उहो हींअर जेकी ताज़ी ख़बर मिली आहे त जेके 50 माण्हू धरणे ते हुआ, उहे माण्हू हाणे पोस्ट कनि पिया त 500,000 माण्हू पहुची विया आहिनि। यानी कि जीअं जीअं पुलिस जेको आहे लाठी चार्ज करे पई, जेको सख़्ती थिए पई, ईअं जेको माण्हुनि में जोश जज़्बो ॾिसण में अचे पियो। मलीर वटि जेको वकीलनि जी एहतजाजी कैंप हुई, उते जेको धरणो लॻल हो, उते जेको आहे पुलिस पहुती आहे, कैंप पटे छॾी आहे, लठबाज़ी कई आहे, वकील गिरफ़्तार कया आहिनि, 10 खां वधीक वकील गिरफ़्तार कया आहिनि, वकीलनि खे रतो रत कयो। इहा जेकी ख़बर जेकी आहे ॾाढी ख़तरनाक सूरत पैदा करे सघे थी, छो त सिंध में हींअर हिकु तरफ़ सियासी माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि, ॿिए तरफ़ वकील पुरअमन एहतजाज करे रहिया आहिनि। अमर नवाज़ वड़ाइच चयो त असांखे गोलियूं हणो, लाश असांजा खणो, बाक़ी असीं धरणो ख़तमु न कंदासीं। वकीलनि इहो बि चयो त तव्हां लठबाज़ी करियो था, पुलिस वारनि खे इहो चिता ॾिनो त लठबाज़ी करियो था, तव्हां कोर्टनि में ईंदा। कोर्ट में अचण खां पोइ हीअ टकरा वारी सूरत पैदा थी सघे थी। सॼी सिंध जा वकील सरापा एहतजाज बणियल आहिनि। गुज़िरियल ॾींहुं जेको हैदराबाद हाईकोर्ट बार जी इलेक्शन थी, उन इलेक्शन में जेको आहे इशरत लोहार कामयाबु थियो। उन जेको आहे सॼी राति वकीलनि उहे जेके हैदराबाद में मौजूदु आहे, उहे वकील बि हींअर जेको आहे वञनि पिया बबरलो बाईपास वॾे। वकील जेके आहिनि जीअं ई सुबुह जो ख़बर पई आहे, जीअं ई सोशल मीडिया ते इहे पोस्टूं जेके ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि, पुलिस जेकी लाठी चार्ज करे पई, जेकी छिकताण थी आहे, जेको पथरा पुलिस बि कयो आहे, जेको माण्हुनि मज़ामत कई आहे, माण्हुनि जेको पुलिस खे इहो चिता ॾिनो आहे त हीअ जेको सिंध जा माण्हू जेको एहतजाज कनि पिया, सिंध जा जेके वकील एहतजाज कनि पिया, उहे सिंधु दरिया जे बचाइण जे लाइ एहतजाज कनि पिया। सिंध जे माण्हुनि खे पाणी जेको सिंध जो माण्हुनि जो पाणी चोरी करे पियो, उन पाणी चोरीअ जे ख़िलाफ़ु जेको एहतजाज कनि पिया। तव्हां उहो पाणी जेको पीअंदा हो, तव्हां सिंध जे माण्हुनि ते लाठी चार्ज कीअं पिया करियो। वकीलनि जेको खोड़ सारी गाॾियुनि जी निशानदी कई, जेके गाॾियुनि खे नंबर प्लेट बि लॻल कोन हुआ, जिन पुलिस वारनि खे वर्दू त पियल हुयूं, बुट लॻल हुआ। त वकीलनि चयो त असांखे ख़बर न आहे त गाॾियूं किथे जूं आहिनि, ऐं तव्हां जेके बुट ॿधी आया आहियो, तव्हां केरु आहियो। उन दौरान बि चकरियूं थियूं आहिनि, खोड़ सारनि वकीलनि ते लठबाज़ी थी आहे। बबरलो धरणे वटि हींअर जेको सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वॾा काफ़िला जेके आहिनि उहे रवाना थी चुका आहिनि। बबरलो जे आसपास सखर, खैरपुर, मीरस ऐं ॿिया जेके ज़िला आहिनि, उन्हनि मां माण्हू बबरलो धरणे वटि पहुचण जो सिलसिलो शुरू थियो। आमिर नवाज़ वड़ाइच जेको आहे राति 4 बजे खां तक़रीबन उहो बबरलो धरणे वटि पहुतल आहे। उते जेको ख़िताब करे पियो ऐं उनजो चवणु आहे त असांजा हौसला बुलंद आहिनि, असां ते लाठी चार्ज करियो, असां ते शेल वसायो, असांखे तव्हांखे मजबूरन असांखे गोली हणी उथारणो पवंदो, बाक़ी असीं ईअं कंहिं बि रीति न उथंदासीं जेसीं ताईं सिंध जे माण्हुनि खे केनालनि ते जेको वज़ीर आज़म जेको फ़ैसिलो कयो, CCI जे इजलास में वेंदासीं, केनाल जो फ़ैसिलो थींदो। पर हीअ चवनि पिया त जेसीं ताईं तव्हां नोटिफिकेशन जारी न कंदा त चोलिस्तान केनाल समेत सिंधु दरिया ते जेके अॾजंदड़ 6 तकरारी केनाल आहिनि, उनजो वापसि वठण जो नोटिफिकेशन जारी नथो थिए, तेसीं ताईं जेको आहे हीउ एहतजाज जारी रहंदो। हींअर जेके माण्हू बबरलो बाईपास ॾे धरणे ॾांहुं वञनि पिया, उहे जोश जज़्बे सां उहे गीत ॻाईंदा वञनि पिया। उते जेके माण्हू मौजूदु आहिनि, उते फ़नकार बि पहुची विया आहिनि, उते आम माण्हू बि पहुची विया आहिनि, उते वकील बि पहुची विया आहिनि। सुबुह साण ई
बबरलो वटे सखर समेत खैरपुर ऐं आसपास जा वकील वॾे अंग में पहुतल आहिनि ऐं जेको हुते माण्हुनि में जोश जज़्बो ॾिसण में अचे पियो। माण्हू जेके पुलिस जे ख़िलाफ़ नारेबाज़ी करे रहिया आहिनि त सिंध सरकार जेको आहे पुलिस गर्दीअ जो नोटिस वठे, पुलिस गर्दी न कराए, किथे ईअं न थिए त ही वकीलनि जो एहतजाज सॼी सिंध में रेलवे ट्रैक, सॼी सिंध जा मोटरवे बंदि थी वञनि, सॼी सिंध जा नेशनल हाईवे बंदि थी वञनि ऐं पोइ ही तख़्त लोॾे छॾींदो हुक्मराननि जा। इन जे करे वकील अॻवाननि ख़बरदार कयो आहे सिंध सरकार खे त पंहिंजी पुलिस खे ख़बरदार करे रोके, पुलिस जेको ज़ोर आज़माई न करे, पुलिस लठबाज़ी जेकी करे पई उहा लठबाज़ी न करे। वकीलनि जे मथां कंदकोट, मलीर ऐं ॿियनि धरणा जेके लॻल आहिनि उन्हनि धरणनि ते जेकी लठबाज़ी थी आहे, सिंध जे वकीलनि सख़्तु जेको मज़म्मत कई आहे। बहरहाल हींअर जेको आहे ताज़ो अपडेट इहा आई आहे त अयाज़ लतीफ़ पलेज समेत ज़ैन शाह ऐं ॿियनि जेको अॻवाननि क़ौम परस्तनि उन्हनि हिन वाक़े सॼे जी मज़म्मत कई आहे त लाठी चार्ज जेकी कंदकोट में कई वई आहे ऐं मलीर में कई वई आहे उनजी मज़म्मत करियूं था। सिंध जे माण्हुनि जो ही एहतजाज, सिंध जे माण्हुनि जे रग जो एहतजाज आहे, सिंध जे माण्हुनि जे पाणीअ जो एहतजाज आहे। ही जेकी जिदोजहद आहे, हीअ जेकी तहरीक इहा केतिरनि खे लोड़े छॾंदी। इन जे करे सिंध जा माण्हू चौकस आहिनि, सिंध जा माण्हू कंहिं बि ठॻीअ में न ईंदा, सिंध जा माण्हू कंहिं बि अहिड़ी जेको प्रेस कॉन्फ्रेंस करे ही तहरीक खे जेको थधो करण जी कोशिशि कंदा, उनजी वज़ीर आज़म जी प्रेस कॉन्फ्रेंस समेत कंहिं बि अहिड़ी रीत माण्हू सिंध जा माण्हू क़बूल न कंदो। सिंध जे माण्हुनि में अञा गुस्सो कावड़ वधे पई। राति जेको आहे देर सां कासमाबाद पालारी होटल वटि मोटरवे ते जेको वकील सियासी समाजी अॻवान उहे पहुची विया, उन्हनि एहतजाजी धरणो हुयो, उन्हनि नारेबाज़ी कई। यानी कि हाणे जीअं राति लठबाज़ी थी आहे धरणनि वटि, उनखां पोइ सॼी सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाजी मुज़ाहिरा शुरू थी विया आहिनि। पुलिस वॾी लाठीचार्ज कई कंदकोट में, ही तव्हां वीडियो बि ॾिठा आहिनि, तव्हां फुटेज बि ॾिठा आहिनि, हुन में कीअं पुलिस लठबाज़ी करे पई, शेल फायर करे पई ऐं साॻे वक़्तु वरी वकील मुनज़िम थी बबरलो बाईपास वटि पहुची विया आहिनि। मलीर वटि जेको धरणो थियो उन ते जेकी लाठीचार्ज थी, अफ़सोसनाक इहा ख़बर आहे त वकीलनि खे लठियूं हणी जेको आहे पुलिस मोबाइल में विधो पियो वञे। पुलिस कहिड़े तरफ़ वञे पई, सिंध सरकार कहिड़े तरफ़ वञे पई, इहो हिकिड़ो सुवाल मौजूदु आहे। अॼु 10 ॾींहं बि सिंध जे बबरलो समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंधु दरिया जे मथां लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ एहतजाज जारी आहे। आमिर नवाज़ वड़ाइच इहो मुतालबो कयो आहे त हिननि जिन बि पुलिस तशदुद कयो, पुलिस गर्दी कई, हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं ही एहतजाज जारी रहंदो। ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।